नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सुमरो आया संझा सैयद हल्दासी हेडलाइंस पर लाहौर जी बैंकिंग कोर्ट में मनी लॉन्ड्रिंग केस की बुधनी नून लीग सदर शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज अदालत में पेश। अदालत शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज की उबूरी ज़मानत महवात करे छॾी। केस की बुधनी 11 दिसंबर ताईं मुलतवी। नून लीग सदर शहबाज शरीफ चवे थो शुगर मिल्स वालिद ॾिनी जेका ॿारनि खे ॾेई चुको आहियां। ॿारनि जी मिलनि खे अरबे रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। मिल जो 1 रुपयो बि अकाउंट में न आहे आयो। उहो ॿारनि जो कारोबार आहे। मुल्क में महंगाई खिलाफ पीजीएम तरफा आज पेशावर में रैली कढी वेंदी। रैली में पीजीएम सरबराह मौलाना फजल रहमान, नून लीग सदर शहबाज शरीफ, महमूद खान अचकज़ई ऐं ॿिया अॻवान शिरकत कंदा। मुल्क में कोरोना वायरस विघे 7 मरीज़ फौतुनि जो 28,655 थी वियो। 24 कलाकनि दौरान 319 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस की शरह 0.81% रही। तीर कमान मां निकरी चुको आहे। इमरान खान जे घबराइण जो वक्त अची चुको आहे। अवामी जदोजहद सां सिलेक्टेड के घर मोकिलींदासीं। जियाला सिलेक्टेड के पकड़े हिसाब वठंदा। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो नौशहरा में जलसे के खिताब चवे थो IMF डील अवाम के परेशान करे छॾियो आहे। इमरान खान जी तब्दीली हकीकत में तबाही आहे। महंगाई तारीख़ी सतह ते पहुची चुकी आहे। इमरान खान माण्हुनि खां रोज़गार खसे रहियो आहे। हद अक़लियत जे नाले ते माण्हुनि खे बेघर कयो पियो वञे। स्टेट बैंक व्याजी शरह में 150 वाध जो ऐलान करे छॾियो। मरकज़ी बैंक 2 महीननि लाइ नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो। 150 इज़ाफ़े खां पोइ व्याज शरह 8.75% थी वई। स्टेट बैंक जे तर्जुमान महांगाई वधण जो इतराफ़ कंदे चयो आहे त व्याज शरह में वाध माशी तरक्की खे मुस्तहकम करण में मददगार साबित थींदी। ऑपोजिशन लीडर शहबाज शरीफ चयो आहे त हुकूमत जुमे नमाज़ दौरान चोरनि वांगुरु सेनेट मां बिल मंज़ूर कराया। मौजूदा हुकूमत जी कानून साज़ी खे आईनी ऐं कानूनी नथो मञा। मुल्क में इमरान खान जी बादशाहत क़ाइम करण न ॾींदासीं। जारी कयल बयान में शहबाज शरीफ चयो आहे त महंगाई जी बमबारी कंदड़ हुकूमत पार्लियामेंट में आपघाती हमलो कयो। अवाम दुश्मन ऐं कानून तोड़ींदड़ हुकूमत जो साथ ॾींदड़ अवाम जा ॾोही आहिनि। नाज़िम जोखियो क़तल केस तां हथ न आहे खयो। रुगो जाम अब्दुल करीम जो नालो FIR मां कढायो आहे। माण्हू मूंखे ग़लति सम्झनि था। नाज़िम जोखियो क़तल केस में बयान मटाईंदड़ फरियादी अफ़ज़ल जोखियो जो वीडियो बयान चवे थो मथस कंहिं बि क़िस्म जो दबाउ न आहे। कातिलनि खे केफ़र किरदार ताईं पहुचायो वेंदो। जाम करीम साख ॾिनी हुई, उन करे संदसि नालो FIR मां कढायो। कराची जे इलाइक़े गुलशन मेमार में हथियार बंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल।